आज अलाउद्दीन से पागारा सरदार जी 17 डेट ऑफ बर्थ था, यानी कि सालगिरह मुबारक इन सिलसिले जे करे अदा अमीर तमा ताके तकलीफ दी ताके आया ताजी लख लख मेहरबानी पीसी सरदार आई पी साईं सरदार जे खानदानी तसलसल जे काइन खिते मुल्क रियासत जे लाए कुर्बानी दिलियूं इहा हिकड़ी नंढी स्ट्रगल आहे असांजे वॾनि जी असां तव्हां सभिनी संदन उन जुस्तजू खे संदन कुर्बानियुनि जे जेको आहे भेटा ॾियण लाइ हिकड़ी नंढी कोशिश आहे त अहिड़ी हस्तियुनि खे हिननि मौक़नि ते यादि रखिजे। पीसी सरदार जे ख़ानदान तहां असांजे लाइ जेको प्यार अमन मोहब्बत जो पैगाम ॾिनो आहे उन जे मोट में ही हिकिड़ी नंढी कावश आहे। अल्लाह तबारक व तआला जो अल्लाह अमीर ज़मान जी नंढी कावश जेका क़बूल फरमाए ऐं असां सभिनी खे पीसी सरदार जे चयल अल्फाज़नि किताबनि ऐं हुकुम अमली जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तों, पी पागारा खानदान हर कहीं सच जा लंबरदार आहिनि। पी साईं सरदार जो विजन जेको आहे पागारा खानदान जो जेको विजन आहे उन खे जेको सम्झी थो वञे, जेको उन जी पैरवी करे थो, उन खे अल्लाह तबारक व तआला जिंदगी जे हर मोड़ ते कामयाबियूं ऐं कामरानियूं अता फरमाए थो। चाहे हू मां तो समझा तो मां पंहिंजी ज़ाती प्रैक्टिकल लाइफ में इहो ॾिठो आहे त चाहे हू कंहिं बि मोड़ ते हुजे, अपोजिशन में हुजे, हुकूमत में हुजे, जंग में हुजे, अमन में हुजे, प्यार में हुजे, पर संतन राह ते हलंदे अल्लाह तबारक व तआला कॾहिं मायूस नथो करे। सो तव्हां सभिनी खे इहा गुज़ारिश आहे त संदन हिकमत अमली, संदन किरदार, संदन हिस्ट्री, संदन तारीख़ ते जेकॾहिं असां हलंदासीं त अल्लाह तबारक व तआला असांजे लाइ आसानी पैदा कंदो। ऐं अॼु हिते असांजा वॾा बि वेठा आहिनि, हाजी पीरमल साहिबु ऐं तव्हां सभु जेके बि मुअज़्ज़िज़ीन आहियो, जेकॾहिं असां इहो वचन कयूं त असां पंहिंजी क़ियादत जे नक्शे कदम ते हलण जी कोशिश कंदासीं त इंशाअल्लाह अज़ीज़ असांजे लाइ को बि मुश्किल वक़्तु, को बि मुश्किल घड़ी इंशाअल्लाह अज़ीज़ कोन ईंदी। सो आऊं हिकु बीरो ॿीहर अॼु अमीर ज़मान पारां दोस्तनि पारां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हिते कही आया आहियो। हाणे गुज़ारिश कंदुसि पंहिंजनि मुअज़्ज़िज़ीन खे त हू अचनि त इहा जेका सेरेमनी आहे इन खे फाइनलाइज़ कयो। Somebody